सब मौला मीर अली सलाम की विलायत जे मञण वारा गम हुसैन जे मञण वारा वेठा हूँ। यकीन कामिल आहे त अलीअ वारे लाइ मौत नाहे, मुलाकात अली आहे। अली वारे लाइ मौत नाहे, मुलाकात अली आहे। ऐं क़ुरान वाज़े दस्यो आहे त नफ़्स के मौत आहे, रूह के मौत नाहे। क़ुरान की आयत वाज़े आहे। एक जुमले में मां महराज कराया तो कुल्लु नफ्सुन ज़ाइक़तुल मौत, कुल्लु रूहुन ज़ाइक़तुल मौत ना है। मिंबर हुसैन की बुलंदी की कसम चए तो जो बुग़्ज़ आले मोहम्मद में मर गया शौकत, कोई भी दौर हो बस वो यजीद होता है। जो बुग़्ज़ आले मोहम्मद में मर गया शौकत, कोई भी दौर हो बस वो यजीद होता है। अरे लबों पे नादे अली और हाथ सीने पे, जो इस तरह से गया वो शहीद होता है। असा यकीन कामिल आहे तो उस्ताद जी रूह असां सां गॾु आहे। जंहिं रूह ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी मोहर आहे, जंहिं रूह ते अमीर अल मोमिनीन जी मोहर आहे। खुशनसीब आहिनि उस्ताद कमन जा बचड़ा जो बाबे के जेतिरो रोअन कोई झलण वारो ना है। कहीं ये नचे होंदो फैज़ के तो बाबा तू घट रो, कहीं उनजे पोटरन के न झलियो होंदो तो तां ॾाढो रोना हो। मां त कायनात कुर्बान कया अली जे वॾी धीअ जे जुतीअ ते। जेका सगे भाउ खे जॾहिं रोअण आई त कमीना चवनि पिया ज़ैनब फ़क़ति हिकु भेण जी इजाज़त। पोइ मां सदके वञा, मां कुर्बान वञा। जंहिंजो ज़ाकिर हो, जंहिंजो नोहे ख़ान हो, उस्ताद कमन जे नोहनि ते मोहर आई साईं मोहम्मद अली शाह जोहर। मुंहिंजो बि उस्ताद, साईं जो बि उस्ताद। करवट करवट जन्नत हुजे। मिंबर हुसैन जी कसम आहे, जॾहिं अली जी धीअ मक़तल में यारहीं वारे ॾींहुं आई, एक वेण की इजाजत मिली। आलिमा गैर मुअल्लिमा ही पत्थरन के ढेगे जे मथा बीठी, लाश जे मथा बीठी थी हुसैन। वो हुसैन है जो जिब्राइल जे परन ते संभले अब्बास कयो। उन मौला मिंबर हुसैन जी कसम साइण ॾुखियो वेण करे एडी दिलस भाउ सां, वो एक वेण में नवी त भाउ खे चई छॾे, ओ मुंहिंजा प्यासा भाउ, वो मुझे घोड़े ता दुख लहण वारा हुसैन के बचाइण जे लाइ बारा और शाम अञा 9 मील परे हेॾा कमीने जो हुक्म मिलिया। अली जी धीअ पैदल अचे। पैदल जो नालो आयो आहे सजाद जे अखियुनि जा ॻोढ़ा रत वारा थी। बीबी जॾहिं सजा कहे नबी जो पुट ईअं रुनो अल्लाहु अकबर। मर्द ईअं रोंदा जे तूं पियो थो रोए। सजाद कड़न वारा सैयदा हथ मथे कया। जदो अमाली जड़े आदिल बादशाह जी धीअ कहे नबी जो पुट रत न रुनो लेकिन इहो न सया कहे नबी जी धीअ ईअं लथी जीअं तूं पई थी लहे। रत वारा घोड़ा उभिजे थी तूं न रो। मुंहिंजो बाबा अली सवाइ दुआ शाम फतेह करण आई आहे। ओ मोमिना अॼु उस्ताद जे टीजे ते आया हो। बाज़ार में अली जी धीअ दाख़िल थी आहे। इमाम चौथो फरमाए थो हेॾा बरसात लथी आहे, पाणीअ जी न पत्थरनि जी लथी आहे। अहिड़ी लथी आहे लहवे खां पोइ न मां बुआ खे पियो सुञाणा, न बुआ ज़ैनब मूंखे पई सुञाणे। इन ॾुखे आलम में मुंहिंजी अम्मा रुबाब सजाद जे कड़न में हथ विधा रोई चए पई अख खोल क़ुरान मसाए ॿुधाए माए पुत्र ॾिठा नहीं ओ फकीती कि तलाश दा इस्तक़बाल साइणा दिए सजाद सकीना है नहीं लभदी। ओ बाजार दी भीड़ विचाले होदियां धियां इज्जत
को संभाले बाकर जवाब जद लहज़ो न गुजरिया सकीना जा भई थकड़न में आया रोए छे भई सजाद घरा मैं थक भैया ते नरवार को कितनी देर ओ वन्या ओ मेरे दर्द करे सैयदा दे इनाम हजा तकसीम थी सनवा तेरे प्यो ने कातिल ढेरे ओ अन्या लुट कर बलदी सकीना पेश थी सी सारी पेशी को बहु दे